सां गॾु सखर खां आऊं आहियां अदनान शेख। मां न सखर जे मिनारा रोड ते मौजूदु आहे, जिते हर साल जी तरह हिन साल बि लुंडा बाज़ार वॾे पैमाने ते लॻाई वई आहे। मुख़्तलिफ़ हिते शयूं रखियूं आहिनि, जंहिंमें गरम स्वेटर, कंबल ऐं जूता हिते ख़रीदो फ़रोख़्त जारी आहे। मुख़्तलिफ़ जेको ग़रीब तबिको आहे, जेको दुकाननि ते नथो वञी सघे, हितो ख़रीद करे थो अचो, त उन्हनि सां हिन ख़रीदारी जे बारे में ॻाल्हायूं था। हाँ बिल्कुलु सही। हीअ जेको लंडा बाज़ार आहे, इन में ॾिसूं था पिया त माना काफ़ी हद तक शयूं जेके आहिनि उहे जेके तव्हांखे मार्केट में छा आहे 5000 ते मिलंदी आहे, उहा हिते अॼु मां ॾिठी आहे त माना तव्हांखे 300-400 में मिले थी पई। महांगाई जे हिसाब सां ही लंडा बाज़ार तमामु सुठी आहे ग़रीब माण्हुनि लाइ। ही तमामु ख़ासि करे ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जे लाइ सही आहे शहर खे टपाइण जे लाइ। वक़्तु हुकूमत खां अपील इहा आहे त ख़ासि करे माना ॾिठो आहे त जेका ही गुज़िरियल हुकूमत हुई, थोरी हाणे हले थी पई निगरान हुकूमत, इन में माना प्राइस ते का कंट्रोल न आहे। जंहिं वटि को जेके वॾा वॾा ज़िमेदार इहे आहिनि डीलर्स आहिनि, उहे माना स्टॉक करे करे पंहिंजी मर्ज़ी सां रेट मुक़ररु कनि था। मैं वही कह रहा हूँ, जिस तरह की गुर्बत जा रही है, जिस तरह के हालात जा रहे हैं, इंसान को तो फिर बेनिफिट ही इसी चीज़ में, इतवार बाजार लंडे बाजार में। और जो मार्केट में जाकर देख लो, उनका बता रेट ही माशाल्लाह इतना हैवी है कि इंसान अफोर्ड ही नहीं कर सकता है। पहले ये नई से बेहतर है, क्योंकि ये क्वालिटी अच्छी होती है। ये अमेरिकन महंगी जो होती है, जो बाजार में मिलती है ना, ये महंगी होती है, मतलब कि ये चीज भी हल्की होती है। ये क्वालिटी अमेरिकन होती है अच्छी, मतलब कि रूप तैयार होते हैं, उनका माल आता है इधर, इसलिए ये माल इंसान ले जाए तो बेनिफिट है, अच्छी भी इसमें से मिल जाती है। ये नहीं कि क्योंकि हमारी जैसे नहीं ना, वो एक सूट को इतनी बार इस्तेमाल करते हैं, वो थोड़ी देरी करते हैं और फिर वो फेंक देते हैं। बस अॼुकल्ह जेको महांगाई जो हाणे हले थो, माण्हू जेको खाधे में ई पूरो हाणे ॿियो लटो कपिड़ो काॾो वठंदो। ग़रीब माण्हू ईंदो आहे लंडे में, पर उहो जेको पुराणो सुराणो मिले, को 100 में को 50 में मिले, पंहिंजो गुज़र बसर करे थो। हिन करे ग़रीब माण्हू लाइ बेहतर आहे। बाक़ी जंहिं वटि आहे त हुनखे त पोइ बरांडी जेको हेतां ॿुधायो सखर जे शहरनि जा वीचार। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त महांगाई हुजण जे सबबु असां दुकाननि खां परे थी आहियूं, अॼु लुंडा बाज़ार में अची शॉपिंग था कयूं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, एवरेस्ट न्यूज़ सखर।